दोस्तों हाणे इन ख़ूबसूरत महफ़िल जो सतों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। दोस्तों तमामु बहितरीन ऐं पंहिंजे वक़्त जो मक़बूल तरीन कलाम आहे। हिन जो शाइर आहे साहिल लाखो। तमामु ख़ूबसूरत शाइरी कई अथसि ऐं वॾे जुग जो माना शाइर हो। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त रईस गुलाम रसूल चांडीअ साहब जामशुरे खां। उषा जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 17 तव्हां ॿुधी रहिया आहियो नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी जो रहाको आहे, ज़िलो सांगड़, तालुको सिंजोरो। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। सूरत वाले पैमान करे दे जद हद दे थी ना करके उनदी उन्हा दी सूरत को उन्हा दी सूरत वने वो सड़के सूरत दी मगरूरी कनू सादी गाल न सुन दे खड़के गुलाम फरीदा जिन आशिका दी कदर न की थी दसे जिन मणे चढ़के हयाती हुस्न वारन सा गुज़ारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारन सा गुज़ारण को गुनाह कोन्हे। वफ़ाजा पेट पारी प्रीत पलण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारन सा गुज़ारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारन पेशकेश कामरान जानी सिंधी। हयाती
पेशकेश कामरान जानी सिंधी। Thank you.